शीअ सिंध जीअं लतीफ़ जी ॿोली अॼु पहिरीं मई आहे। मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं उन हवाले सां जेको आहे सिंध यूनाइटेड पार्टी कराची जी तरफ़ खां जेको आहे चकरा ॻोठ में चकरा ऑफिस में जेको आहे गॾिजाणी कोठाई वई आहे। उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं त पहिरीं मई आहे जॾहिं त 1886 ईस्वी में अमेरिका जे शिकागो शहर में मज़दूरनि जेको आहे हज़ारनि जी तादाद में पंहिंजे हक़नि जे लाइ एहतजाज कयो हुयो। उन एहतजाज दौरान जेको आहे मज़दूरनि जे मथां गोलियुनि जो मींहुं वसायो वियो जंहिंमें सवे मज़दूर जेको आहे शहीद थी विया। उन शहादत खां पोइ सॼी दुनिया जे अंदरि मज़दूरनि जेको आहे पंहिंजे कारखाननि मां जिथे बि मज़दूरी कनि पिया उतां मज़दूरी छॾे करे उन्हनि हिकु तहरीक हलाई। उन तहरीक खां बाद में बि 2 मई ते जेको आहे काफ़ी मज़दूरनि खे जेको आहे फाही जे फंदे ते चाढ़ियो वियो। उन ॾींहं खां पोइ ई सॼी दुनिया जे अंदरि पहिरीं मई ते जेको आहे आलमी ॾींहुं जेको कयो वियो मज़दूरनि जो आलमी ॾींहुं। हिन ॾींहं ते ख़ासि करे जेके बि कारखाना आहिनि जेके बि शयूं आहिनि जिथे बि पौरियत तबिको जिथे बि मज़दूरी करे थो हिन ॾींहं ते उन इदारनि में मोकल हूंदी आहे। ऐं उन शहादत खां पोइ मज़दूरनि जो जेको मुसलसल जेको कलाकनि जी तादाद में जेको आहे 8 कलाकनि खां वधीक जेको ड्यूटी कई वेंदी हुई ऐं मज़दूरनि खे उहे पंहिंजा हक़ न ॾिना विया हूंदा। उन शहादत खां पोइ 8 कलाक ड्यूटी कई वई ऐं मज़दूरनि जो जेको अजुर जेको महिनत जेकी मज़दूरी उहा कुझु वधाई वई। हाणे बि ख़ासि करे सॼी दुनिया जे अंदरि सरमायादारी निज़ाम आहे ऐं ख़ासि करे असां वटि सरमायादारी निज़ाम ऐं जागीरदारी निज़ाम सिंध जे अंदरि जेको मुसलसल जेको आहे मड़ियो वियो आहे ख़ासि करे पौरियत तबिके ते। उन हवाले सां जेको आहे हीअ अॼु असां सिलसिलो कोठायो आहे उन शहीदनि खे भेटा ॾियण जे लाइ ऐं मौजूदा सिंध जे अंदरि जेको सिंधी पौरियतनि ते जेको उन्हनि खे हक़ नथा ॾिना वञनि कारखाननि में ऐं ख़ासि करे हारी माण्हू खे जेको आहे हक़ नथो ॾिनो वञे वॾेरो जागीरदार जा सरमायादार उन शयुनि ते क़ाबिज़ आहे। उन हवाले सां आऊं जेको आहे